रुआरे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया खिलायो थे जन से रुआरे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया रज़ा सां रब जे थियासे रवाना रज़ा सां रब जे थियासे रवाना परे प्यार वारन अजास तवाना परे प्यार वारन अजास तवाना सुती सूरवारी सुती सूरवारी प्यारे हलिया विया मिठा मोर माण्हू अज विसारे हलिया विया जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रुअंदियूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रुअंदियूं रहियूं वॾ फुड़े वांगे प्रिय जे दर ते वसंदियूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रुअंदियूं रहियूं मूं चयो अखड़ियूं अजाया हुल हंगाम छॾियो मूं चयो अखड़ियूं अजाया हुल हंगाम छॾियो पर मुठियूं कीअं माठ कल पर मुठियूं कीअं माठ कल जेके सूर में सड़ंदियूं रहियूं त दोस्तो सिधो आवाज़ मोर माण्हू विया हलिया जेके विया उन्हनि जे लाइ दुआ आहे रब उन्हनि खे जन्नत में जायूं अथा उन्हनि जा बच्चा ॿार सलामत आबाद रखे सो दोस्तो अॼु 21 रमज़ान मुबारक जी रात आहे इत्काफ़ वारा इत्काफ़नि में वेही विया 21 रमज़ान मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उर्स जी तारीख़ इहो मौज़ू ख़तीब अहले सुन्नत से मौलाना अब्दुल गनी जत नईमी के ॾिनो वियो आहे मुंहिंजो जेको मौज़ू आहे सो आहे
वालिदैन जी ख़िदमत, माइटन सां सुठो सुलूक, इन सिलसिले में मूं कुरान शरीफ जी हिक आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो उन जी तशरीह अव्हांखे ॿुधाईंदुसि, पोइ इंशाअल्लाह ख़तीब अहले सुन्नत जो बयान थींदो। रब करीम चाचा अब्दुल सत्तार रूंजे ऐं संदसि पुटनि जी हीअ मोहब्बत, मेहनत, ख़र्च पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। हाणे गॾिजी हिकिड़ी अहिड़ी सलात महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में मोकिलियो त पोइ आऊं जेका आयत आहे उन जो तर्जुमो माना अव्हांखे ॿुधायां। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वबिल वालिदैन इहसाना। जय कुरान पाक में रब असांखे नमाज जो, रोज़े जो, हज जो, ज़कात जो, ॿियनि भलियनि ॻाल्हियुनि जो हुकुम कयो आहे। इन ई साॻे कुरान में रब इलाही जायुनि ते असांखे ताकीद कई आहे त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयो, उन्हनि सां भलाई कयो, उन्हनि सां तव्हां भलाई कंदा, एहसान कंदा, ख़िदमतूं कंदा, मां रब अव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। केतिरी ख़िदमत अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिक ॿाराड़ी जो सहाबी आयो, जीअं बेलो शहर आहे उन जी पसगरदाई आहे, मज़ाफ़ात आहिनि, ॿाराड़ियूं आहिनि। ॿाराड़ी जो हिकिड़ो जवान आयो, अर्ज़ कई मुंहिंजा प्यारा महबूब आवां तां मुंहिंजा पीउ मां कुर्बान, मूंखे ॿुधायो त असां ते पीउ माउ जो केतिरो हक़ थो बणिजे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो कलाम बयान कोन फरमायो, अल कलाम कल्ल व दल्ल वारो हिसाब रखंदे पाण फरमायूं सवाल करण वारा हुमा नारुक वहुमा जन्नतुक, अवां जे लाइ जहन्नम भी माउ पीउ आहिनि त जन्नत भी माउ पीउ आहिनि। जे उन्हनि जी अवां ख़िदमत कंदा त जन्नत में अवां जूं जायूं आहिनि, पर उन्हनि खे नाराज़ कयो, उन्हनि जी ख़िदमत अवां न कई त पोइ अवां जहन्नम जा महिमान आहियो। थोरी ॻाल्हि में महबूबन सॼी ॻाल्हि सम्झाए छॾी। वरी हिक जाइ ते अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अन्नज़रु इला वजहिल वालिदैन इबादा, ख़िदमतों पंहिंजी जाइ ते पीउ माउ जे मुंहं में निहारण बि अल्लाह जी इबादत आहे। हिकिड़ी आहे फर्ज़ इबादत, ॿी नफ़ली इबादत। हिक तरफ़ नफ़ल पढ़, हिक तरफ़ पीउ माउ जे मुंहं में निहार। ॻाल्हि साईं एतिरो दर्जो आहे।
साईं करीमन फरमायो निहारण जा किस्मन हिक सादो सीधो न्यारण ॿियो वरी पीउ मां सां मुर्की न्यारण मुस्कुराए निहारण खिली ॻाल्हाइण हसनैन करीमैन जे नाना फरमायो अहिड़ी हिकिड़ी नज़र ते अल्लाह पाक मक़बूल हज जो सवाब थो अता फरमाए। खिली न्यारे पीउ मां सां खिली ॻाल्हाए त रब करीम ईअं थो लिखे त हिन हज पढ़ियो मक़बूल हज जो सवाब। जॾहिं साहबन किरामन ॿुधो सुभान अल्लाह पर हिकिड़ा जज़्बाती थी उथी बीह रहिया जिन जा माउ पीउ गुज़ारे विया जीअरा हा उन्हनि त ख़ुशि थियो ख़ुशी मलाई त वञी पंहिंजे अम्मा ऐं बाबा सां खिली ॻाल्हाईंदासीं कचहरी कंदासीं पर उहे जिन जा माउ पीउ अॻ में गुज़ारे विया रोई साईं करीमन जी ख़िदमत में अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह कुर्बान वञूं असांखे अॼु ॻाल्हि त तो अहिड़ी ॿुधाई आहे जेकॾहिं असांखे उन वक़्तु ख़बर हुजे हा जॾहिं असांजा वालिदैन असांजा पीउ माउ जीअरा हा अल्लाह जा महबूब सां ॾाढो मुर्की ॻाल्हायूं आ खिली कचहरियूं कयूं आ मदीने जे मीर फरमायो ऐं मुंहिंजा गुलामो अञा वक़्तु वियो कोन मंज़ार कबर अबवैहि औ अहदुहुमा फी कुल्ल जुमातिल गुफ़िर लहू व कुतिब बर्रा। अवांजा वालिदैन गुज़ारे विया पीउ मां गुज़ारे विया ख़ैरा मौत बरहक़ कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे हलणो आहे उहे गुज़ारे विया पर हाणे अञा बि अवां जे लाइ वक़्तु आहे जुमे जो ॾींहुं जुमे वारे ॾींहुं उहो जुमो जेको ॾींहंनि जो सरदार ॾींहुं आहे अहिड़ो सरदार जंहिंमें माण्हू गुज़ारे वञे त क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु उथारियो वेंदो। सरदार ॾींहं में जुमे वारे ॾींहं में घरां निकिरे कब्रिस्तान अचे पंहिंजे अमड़ पंहिंजे बाबे जी कब्र खे अची ॾिसी वञे मंज़ार खाली ॾिसी वञे कुलनि जो ज़िक्र कोन्हे दुआ जो बि ज़िक्र कोन्हे यासीन पढ़ण जो ज़िक्र कोन्हे क़ुरान जे ख़त्मे जो ज़िक्र कोन्हे ख़ैराज सिर्फ़ आयो पंहिंजे माइटनि जी कब्र खे अची ॾिठई खाली ॾिठई। प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जे महबूब फरमायो जीअं जो माउ पीउ जी कब्र खे ॾिसंदो आहे ख़ुदा पाक जी रहमत खे जोश अची वेंदो आहे। अल्लाह पाक माइटनि जी कब्र ते अचण जे सदके हुन जा अॻ में गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। जॾहिं ही बचड़ो कब्रिस्तान खां हलंदो आहे मलाइकनि जे हथ में जन्नत जी टिकेट थमाए छॾींदा आहिनि। हे सिर्फ़ ॾिसण जो सवाबु आहे दुआ त अञा पोइते ख़त्मा दुरूद ॿिया सभु पोइते खाली अची माउ पीउ जी कब्र खे ॾिठाई रब गुनाह माफ़ करे। प्यारा मुस्लमान भाइरो हिकिड़ी रवायत ॿी रवायत में आ सूमर जे ॾींहुं सूमर जो ॾींहुं आहे जंहिंमें असांजो मिठड़ो महबूब मदीने जो मीर आयो आहे।
साईं सूमर जे ॾींहुं आयो, सूमर जे ॾींहुं मके मां हिजरत कयाऊं, सूमर जे ॾींहुं वरी मदीने पहुता। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, सूमर सां साईं खे वॾियूं निस्बतूं आहिनि। पाण सूमर जो रोज़ो रखंदा हा। मुंहिंजा प्यारा साहब ने अर्ज़ कयो साईं सूमर जो रोज़ो, पाण फरमायो मां रोज़ो रखी पंहिंजो मीलाद मल्हाईंदो आहियां। जो सूमर जे ॾींहुं मुंहिंजो अचण थियो आमद थी। प्यारा मुस्लमान भाइरो, अल्लाह जे महबूब, अल्लाह पाक जे महबूब फरमायो गुलामो, जेको शख्स जुमे जे ॾींहुं वयो उन जा गुनाह माफ़, जन्नत जी टिकेट हथ में। पर सूमर जे ॾींहुं जेको कब्रिस्तान वञी पी मां जी कब्र जी हाज़िरी ॾेई आयो, अल्लाह पाक ईअं लिखंदो आ त हिन माउ पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया। सूमर जे ॾींहुं जो वरी एॾो सवाल। दोस्तों, लेकिन असीं गाफ़िल आहियूं। सिर्फ़ अवां जी न, असांजी सभु गफ़लत में। केतिरा जुमा लंघे विया, कॾहिं लंघिजी कोन विया, केतिरा सूमर गुज़री विया। हालांकि कब्रिस्तान बि परे कोन्हे, वेझा 5 मिंट में। हाँ त मोटरसाइकिल जो दौर आहे, 5 मिंटनि में माण्हू थी थो अचे। पर एॾे वॾे सवाब खां सिर्फ़ पंहिंजी सुस्ती जे करे महरूम वेठा। दोस्तो, जेके ॾींहं गुज़री विया, हाणे को बि जुमो ज़ाया न करे, को सूमर ज़ाया न करे। मुंहिंजो मुर्शिद करीम साईं सखी सैयद अब्दुल्ला शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह, ऐं वेठो साईं खे हिकिड़े माण्हू चयो साईं मूंखे तावीज़ ॾे। कई वरी चयो साईं मूंखे वक़्त चांस जो तावीज़ धागो ॾे। साईं फरमायो तुंहिंजा माइट किथे आहिनि? चई मुंहिंजा माइट गुज़ारे विया। साईं फरमायो अब्बा, वॾो धागो, वॾो तावीज़ माउ पीउ जी क़बर आहे। केॾी बि मुश्किलात अची वञे, पीउ माउ जे पेरनि खां वेही हथ खण, उन्हनि खे अर्ज़ कर त हेॾे कब्रिस्तान में ऐं ॿिए पासे कोन वियो आहियां, अवां वटि अची वेठो आहियां। अवां ज़िंदगी में मुंहिंजे मथां मच्छर बि कोन सहंदा, कख कोन सहंदा हा, मर कोन सहंदा हा। अॼु परेशान थी अवां जे तॾे ते आयो आहियां। ख़ुदा खां पिनी मुंहिंजी मुश्किल आसान। साईं फरमाईंदा गारंटी थो ॾियां, अल्लाह कंदो आहे मुश्किल आसान। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं भाइरनि ॿिया ॾुख त ॾिना, पर पछाड़ी जेके सौदागर हा, वापारी हा, उन्हनि सां पंहिंजे भाउ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो कूड़नि पैसनि में सौदो करे छॾियऊं। पोइ सौदागर वापारी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे उठ ते विहारे हाणे जॾहिं मिस्र वारी मंडी ॾे हलिया। अवां ज़मींदार टमाटे बसर मिर्चनि वारा फुटनि वारा ॾिसंदा आहियो, जेकॾहिं कराची मंडी ज़ोर न आहे त कोटे वञणो हलिया वेंदा। टमाटो बसर ओॾा कपायो, पिशावर, पंजाब, त उते आलमी मंडी अॻे गुलाम माण्हू वठंदा। वॾी मंडी पीड़ी लॻंदी मिस्र में। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि वापारियुनि हथ कड़ियूं हणी उठ ते विहारियो। पर तारीख़ लिखियो आहे किनान जे शहर में, जिते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रहंदो, साईं जा माइट रहंदा हुआ, हज़रत याकूब अलैहिस्सलाम। उन शहर मां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी जॾहिं सौदागर मिस्र हलिया, त जेसिताईं पुठी किनान शहर ॾे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ ते वेठा, त बि पुठी वेठा। सौदागर पुछो साईं हीअं छो वेठा आहियो? पाण फरमायो मुंहिंजो पीउ जो ॻोठ आहे,
दिल नथी चाहे तो पी के पुठी पुठ पैजी पी जे तरफ कया प्यारा मुसलमान भाईरो अदब तो वियो हलो न समझा अगे अदब हूंदो साईं यूसुफ अलैहिस्सलाम तो नबी आ पर जीजा ससुई बुधी तो जीजा ससुई पूरी जिंदगी में कदे पेरन में जुती न पाती पूरी जिंदगी में पेरन में जुती न पाती सरच ने पूछो सहेल ने पूछो अमा जीजा छो न थी पाए पान फरमाई मुझो मुर्स पुनू मुझे घरा खड़ी व्यान जुती ते छड़े पेरन उघाड़े खड़ी व्यान लाजमी पेर उघाड़ा करे वियो दो मुखे हिम्मत नथी थे जो मां पेरन में जुती पाए पंहिंजे मुर्स जे उघाड़े पेरन ते जुती रखा खबर ना है किथा किथा गुजरियो मता रब बेअदबी लिखी न छॾे एॾो अदब कॾहिं पेर ढेघारे कोन सुठी पुछा कयूं मां जीजा पेर ढेघारे सुम पान फरमाई मुखे खबर काने का त केच मकरान केॾा आहे हीअं थी पेर कयो दिल थी चवे मता एॾा पुनू जो ॻोठ हुजे हेॾा थी कया हेॾा जी नथो भरे इन जे करे सिधा पेर ढेघारे कोन सुम्हंदी आहियां मता मुंहिंजे मुड़स जे ॻोठ ला पेर थी वञे एतिरो असांजे माउनि भेनरुनि में अदब अजीब दौर अजीब दौर बेटा ईसा फरमाए तो कदर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणक जी के साल कलंदा सार जेके लोह कुटीन लोहार तन कहिड़ो कदर सोन जो मरी मोर विया बाकी हंज न रहियो को हेकड़ो तना खेरन ते वेठा चुब चढ़ी वरी डंड भरी किनन कांघेरन मां हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम रस्ते मां अचे पियो उठ ते वेठो आहे त मिस्र ऐं किनान जे शहर जे विच ते रस्ते में विच ते हज़रत यूसुफ जी अम्मा जी मज़ार कबर बीबी राहिला रज़ी अल्लाह ताला अन्हा मसलन उथल ऐं ॿेले जो विच ते मज़ार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अम्मा जी जल जे कबर जी खुशबू आई पान फरमायो सौदागरो वापारियो मुंहिंजा हथ बि बधा पेर बि बधा प्यार हाणे मां भॼी त कोन थो सघां महिरबानी कयो 2 मिंट ॾियो साम्हूं मुंहिंजी अम्मा जी जल्दी कबर आ मज़ार आ मां हली अम्मा खे सलाम करे दुआ घुरियां पोइ भली मिस्र मूंखे वठी हलो सौदागरनि चयो हाणे भॼी त कोन थो सघे मज़बूत ॿधो पियो आहे ठीकु आहे भले मां जी जल्दी कबर ॾे हले जंहिं वक़्त में उठ काए मां जी जल्दी कबर ॾे आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ तां हेठि लथो आहे हेठि लही जॾहिं अम्मा जी जल्दी कबर ते नज़र पई त बचपन वारी मोहब्बत याद अची वई मां जो प्यार याद आयो ताते दुखन ले कई प्यार जी जल पाले दुखन ले कई प्यार जी जल हिनन सूरन सहण ले हिनन दुखन ॾिसण लाइ ॾिनई प्यार जी जल ॾिनई प्यार जी जल पाले दुखन लाइ कई प्यार जी जल पाले दुखन लाइ कयो प्यार जी जल हज़रत यूसुफ
यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा जे कब्र जे पेरां दी अची बीठो आ अर्ज़ तो करे मुंहिंजी मां तोखां बाद मुंहिंजे रोआरे हलिया विया मिठा मोर